नाल जेके ठहनि पिया उन्हनि जी माहौलियाती जेका तब्दीली आहे उहा वॾे सॼी दुनिया में न पर असां वटि वॾा हिकिड़ा असर पैदा थींदा। असांजी मुकमल तौर ते जेका डेल्टा आहे इंडस डेल्टा उहा ख़तमु थी वेंदी। असांजो ठट्टो बदीन सिजावल उहो मुकमल तौर ते 2050 में ख़तमु थी वेंदा। माहौली आबादी थी वेंदी। ॿियो त 40% जेका असांजी सिंध जी जेका एग्रीकल्चर आहे उहा आबादी ते आहे, पाणी ते आहे। जेकॾहिं पाणी न हूंदो त असांजो जड़ मुकमल तौर ते ख़तमु थी वेंदा। पाणी सुकी वेंदो, हिकु त इहो नुक़सानु थींदो। ॿियो त असां वटि बरसाति न पवंदा, जड़ जो पाणी खारो थी वेंदो। सिंध जे अवाम जो जियापो ई जेको आहे ज़रायत ते आहे त उहो ज़रायत ई न हूंदी त कोन थींदो। हीअ जेके कैनालनि जो जेको मनसूबो आहे इहो मुकमल तौर ते ग्रीन इनिशिएटिव जे नाले ते हिननि ठाहे करे वफ़ाक़ी सरकार सां गॾिजी करे लांग बूट वारनि खे ॾिनो आहे। ऐं इन्हनि में जेको आहे सो पीपल पार्टी बिट शरीक बीठल आहे। मुकमल तौर ते हू वफ़ाक़ी सरकार में शामिल आहिनि ऐं उहे बिटी बीठल आहिनि। ऐं पीपल पार्टी सिंध जे अवाम सां मुकमल तौर ते धोखो थो करे। साईं मुराद अली शाह 13 तारीख़ ते त बयानु ॾेई चए पियो त कैनाल कोन पिया ठहनि। जॾहिं सिंध जो अवाम निकितो, एहतजाज थिया, सॼे सिंध में रोडनि ते निकिता त हीअ चवंदा हुआ कैनाल कोन पिया ठहनि। हीअ ॿेख्याई कनि पिया, हिननि सिंध सां धोखो कयो आहे। जेकॾहिं वाक़ई पीपल पार्टी सिंध सां जेकॾहिं सची आहे त पोइ वफ़ाक़ी हुकूमत खां धार थियण जो ऐलान कनि या वफ़ाक़ी असेंबली में क़ौमी असेंबली में रेज़ोल्यूशन पास करे जेको आहे हीउ मनसूबो ख़तमु कनि। फंड बि तव्हां जारी कयो पिया, 212 अरब रुपया तव्हां जारी कया, तव्हांजी सरकार जारी कया आहिनि। ऐं होॾां सदर साहिबु पाण वेही करे मीटिंग अटेंड थो करे, चए थो त बाबा हीउ कैनाल ठाहियो। 18 महीननि में हीउ मनसूबो ख़तमु माना मुकमल तौर ते बंदि कयो ऐं तयारु करे वञो। कैनालनि सां मुकमल तौर ते सॼी डेल्टा ख़तमु थी वेंदी। असां सिंधियुनि जो वजूद ई ख़तमु थी वेंदो। मुकमल तौर ते सॼी दुनिया में माहौलियाती जेका आबियाती आहे न उहा क्लाइमेट ई चेंज थी वेंदो। का शइ न बचंदी। इहे मुकमल तौर ते वफ़ाक़ी सरकार जो होड़ जो फ़ैसिलो आहे। असीं सिंध जो अवाम हिन खे मुकमल तौर ते रद्द करे चुको आहे। ऐं जेकॾहिं इहे कैनालनि जो मनसूबो जेकॾहिं हिननि ख़तमु न कयो त अलाह न करे त पाकिस्तान खे मथां नुक़सानु थी वेंदो। सिंधियुनि वटि हूअं ई तव्हां असांजा वसीला खणी चुका आहियो। बाक़ी हाणे जेको पाणी असांजो बचियो आहे इहे जेकॾहिं तव्हां असां सां खसंदो त पोइ सिंधी अवाम वटि कुझु बचंदो ई कोन। मुकमल तौर ते जेको आहे सिंधी अवाम मज़ामत कंदा ऐं कैनाल ठहण कतल बि मंज़ूरु कोन हूंदा। ऐं मां चवां थो त इहा अवामी आवाज़ जा बि लख थोरा जंहिं उजागर करे सिंधी जेको आहे क़ौम ताईं पैगाम पहुचायो आहे। तव्हां दोस्तनि जी महिरबानी।